अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। मंज़ूरीअ खां पोइ पाकिस्तान खे $1 अरब 21 करोड़ मिलंदा। पाकिस्तान खे मजमूई अदायगी तक़रीबन $4.5 अरब ताईं पहुची वेंदी। अमेरिका ऐं ईरान विच में जंगबंदीअ लाइ पाकिस्तान जूं सिफ़ारिशी कोशिशूं जारी। पाकिस्तान, सऊदी अरब, मिस्र ऐं तुर्किया जे परॾेही वज़ीरनि जी सुभाणे इस्लामाबाद में गॾिजाणी थींदी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार तस्दीक़ कंदे चयो आहे त सऊदी अरब, मिस्र ऐं तुर्किया जा परॾेही वज़ीर सुभाणे पाकिस्तान जो दौरो कंदा। टिनी मुल्कनि जा परॾेही वज़ीर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात कंदा। इसहाक़ डार वधीक चयो आहे त ईरान सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। ॻाल्हियुनि जे करे मीडिया ते ॻाल्हाइण खां पासो करे रहिया आहियूं। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान डील चाहे थो, ॻाल्हियूं कयूं पिया ऐं को नतीजो बि निकिरंदो। ईरान खे हरम्स वारो सामूंडी लंघ खोलणो पवंदो। ईरान हाणे कॾहिं बि सामूंडी जहाज़ न ठाहे सघंदो। मेड़ाके खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरानी रिजिम जे ख़तरे खे ख़तमु करे रहिया आहियूं। ईरान वटि एटम बम हुजे हा त इसराइल जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे छॾे हा। विच ओभर में जंग 29 ॾींहं में दाख़िल। अमेरिका, इसराइल ऐं ईरान जा हिक ॿिए मथां हमला जारी। इसराइल पारां ईरान जे तवानाई मंसूबनि ऐं शहरी आबादीअ खे निशानो बणायो वियो। जवाब में ईरान जा इसराइल मथां क्लस्टर बमनि सां हमला। हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। ईरान कवैत जे बंदरगाह ते बीठल 6 अमरीकी जहाज़नि खे बि तबाह करे छॾियो। अमरीकी मीडिया मूजिबि हमलनि में हिन वक़्त ताईं 12 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थिया आहिनि। ढकण वेझो चोरीअ जी कोशिश दौरान चोरनि हथां नौजवान क़तल। ॻोठ मोहम्मद बख्श लोहर में चोरनि मज़ामत करण ते 16 वरहनि जे राशिद वल्द गुलबहार लोहर खे गोलियूं हणी क़तल कयो। मारिजी वियल नौजवान ईद घुमण लाइ मामनि वटि आयल हुयो। पुलिस पहुची लाश गढ़ी यासीन मुंतक़िल कयो।